अज मां तव्हां सां हिन वीडियो में हिकु अहिड़ी ॻाल्हि शेयर करण वारो आहियां जेका अॼु खां पहिरीं यकीनन तव्हां सां कंहिं बि न कई हूंदी। जी हा, अस्सलाम वालेकुम हक़ मौजूद दोस्तों, मां आहियां तव्हांजो पंहिंजो सनाउल्ला समूह। छा अव्हांखे ख़बर आहे फेसबुक रुगो रील ते या वीडियोज़ ते न, पर तव्हांजे फोटो ते, तव्हांजी स्टोरी ते, एसी ताईं जो तव्हांजे लिखियल टेक्स्ट ते बि फेसबुक तव्हांखे डॉलर थो ॾे। काफ़ी माण्हू सम्झनि था त फेसबुक रुगो वक़्त जो ज़िया आहे। न, बिल्कुलु फेसबुक अहिड़ो प्लेटफॉर्म आहे जंहिंमां तव्हां आसानी सां पैसा कमाए सघो था, उहो डॉलर जी शक्ल में। सभ खां पहिरां पंहिंजे ज़हन मां इहा ॻाल्हि कढी छॾियो त ही को फ्रॉड आहे या NFT वग़ैरह जहिड़ी का स्कीम आहे। फेसबुक पंहिंजे कंटेंट क्रिएटरनि खे पैसा ॾींदो आहे जेके उनखे एड मां या इश्तिहारनि मां या मुख़्तलिफ़ जॻहियुनि तां जेके मिलनि था, उहे पंहिंजे कंटेंट क्रिएटरनि खे पैसा ॾींदो आहे। मज़े जी ॻाल्हि इहा आहे जो फेसबुक हाणे पंहिंजो हिकिड़ो नओं प्रोग्राम मुतारिफ़ करायो आहे जंहिंखे चइबो आहे CM, मतिलब कंटेंट मोनिटाइज़ेशन। ऐं ॿी ॻाल्हि इहा जो आउं सभिनी दोस्तनि खे मुबारकूं ॾींदुसि त फेसबुक हाणे बाक़ाइदा पाकिस्तान में कंटेंट मोनिटाइज़ेशन ॾे पियो प्रोग्राम। सिर्फ़ मूं हिकिड़े खे न मिलियो, काफ़ी सारा अहिड़ा दोस्त आहिनि जिन मूंखे मैसेजनि में पंहिंजा मोकिलिया आहिनि। उन्हनि खे जेके से पाकिस्तान में रही करे मूं अञा पे आउट सेटअप न आहे लॻायो, छाकाणि त उनजी बि आउं अलॻि सां हिकिड़ी वीडियो ठाहींदुसि। जिन दोस्तनि खे न आहे ख़बर त पे आउट पंहिंजो कीअं लॻाइजे, उन्हनि खे इंशाअल्लाह आउं मुकमल A to Z गाइड करे ॿुधाईंदुसि त तव्हां पे आउट कीअं लॻाए सघो था। बहरहाल उहो हिकिड़ो अलॻि टॉपिक आहे, उनजे लाइ अलॻि सां वीडियो ठहंदी। हाणे अचूं था पाण वापसि मौज़ू जी तरफ़। कंटेंट मोनिटाइज़ेशन। कंटेंट मोनिटाइज़ेशन छा आहे दोस्तों? अॻे एड्स ऑन रील हूंदो हो या एड्स ऑन वीडियो हूंदो या मुख़्तलिफ़ जेके बि नाला हुआ हिननि जा प्रोग्राम हुआ। हाणे फेसबुक सभिनी खे गॾाए मतिलबु कंटेंट मोनिटाइज़ेशन मुतारिफ़ करायो आहे, जंहिंमें तव्हां फोटो हुजे, चाहे वीडियो हुजे, चाहे रील हुजे, चाहे तव्हांजो टेक्स्ट हुजे, हर जॻह ते तव्हांखे फेसबुक इनकम ॾे थो। ज़रूरी न आहे त तव्हां शाइरी करियो, ज़रूरी न आहे तव्हां व्लॉगिंग करियो, ज़रूरी न आहे त तव्हां फनी में निश में वञो या कॉमेडी कयो। तव्हां रिएक्शन वीडियो बि ठाहे सघो था। ॿियनि जूं जेके सुठियूं वीडियो हुजनि उन्हनि ते तव्हां पंहिंजो तबसरो करे सघो था। जीअं रिएक्शन वारी वीडियो काफ़ी फेमस आहिनि। आऊं अगरि शाइर न हुजां हा या आऊं अगरि इन फील्ड में न हुजां त यकीनन आऊं रिएक्शन वारी वीडियो ठाहियां हा। छो? आसान आहे, मेहनत पढ़ाई आहे। हा, पंहिंजी कुझु मेहनत तव्हांखे लॻाइणी पवंदी, तव्हांखे पंहिंजो वॉइस लॻाइणो पवंदो, तव्हांखे पंहिंजो फेस ॾेखारणो पवंदो, तव्हांखे उन ते तबसरो करणो पवंदो, लाज़मी ॻाल्हि आहे कैमरा जे साम्हूं अचणो पवंदो। या ॿी ॻाल्हि, तव्हां अहिड़ो कंटेंट हथु करियो जेको तव्हां खां अॻे फेसबुक ते कंहिं न अपलोड कयो हुजे, जंहिंमें कॉपीराइट जे ऑप्शन खां मुकमल तव्हांखे बचणो आहे। कॉपीराइट जे कंटेंट ते आयो त फेसबुक तव्हांजो थी सघे थो कंटेंट मोनिटाइज़ेशन ई ख़तम करे छॾे, CM सेटअप ई ख़तम करे छॾे तव्हांजो। हाणे सिखो त करिणो छा आहे ऐं कीअं करिणो आहे। सभ खां पहिरां पंहिंजो फेसबुक ऐप खोलियो। फेसबुक ऐप में वञी जिन दोस्तनि जी प्रोफाइल आहे, जिन जी ID आहे, उहो ID में वञी सभ खां पहिरीं पंहिंजो प्रोफेशनल मोड ऑन कयो। जिन दोस्तनि जो न आहे, ही स्क्रीन ते आउं तव्हांखे सम्झायां थो। जिन दोस्तनि जो पेज आहे या जिन दोस्तनि जो प्रोफाइल आहे, ॾिसो फेसबुक जो प्रोफेशनल मोड ऑन करण खां पोइ तव्हांजी पेज जी ऐं प्रोफाइल जी सेटिंग सेम थी वेंदी, सम्झी विया? उन खां पोइ तव्हांखे अप्लाई करण जो तरीक़ो आउं अॻिते हली ॿुधायां। रोज़ानो घटि में घटि 1, 2, 3 पोस्टूं तव्हांखे लाज़मी करणियूं। ज़रूरी न आहिनि त तव्हां रोज़ 2, 3 रीलूं ई अपलोड कयो। तव्हां हिकिड़ी रील अपलोड कई, हिकिड़ो फोटो अपलोड कयो, हिकिड़ी वीडियो अपलोड कयो। 2 खां 3 तव्हां एक्टिविटी। मेन ॻाल्हि छा आहे, काफ़ी सारा दोस्त मूंखां चवंदा आहिनि त यार असांखे बि मोनिटाइज़ करे ॾे या असांखे मोनिटाइज़ कराए ॾे या असांखे का ट्रिक ॿुधाए या असांखे का तरीक़ा ॿुधाए। को बि ट्रिक कोन्हे, को बि जादू कोन्हे, कुझु बि न आहे। त फेसबुक सिर्फ़ु तव्हांजी एक्टिविटी ॾिसंदो आहे। फेसबुक खे ख़बर पए ही रियल क्रिएटर आहे, ही एक्टिविटी ॾेखारे थो, ऐं तंहिंखां पोइ हुन जी पोस्ट कॉपी करे वरी पंहिंजी ID ते अपलोड करणु इहो बंदि करियो। ईअं करण सां कुझु बि कोन थींदो, तव्हांखे कॾहिं बि कंटेंट मोनिटाइज़ेशन कोन मिलंदो। मां ॾिसां थो किन दोस्तनि जा मिलियन में फॉलोअर आहिनि, किन जा लखनि में फॉलोअर आहिनि। मुंहिंजा तव्हां फॉलोअर चेक कया हूंदा, सिर्फ़ु 6,500 फॉलोअर आहिनि। अल्हम्दुलिल्लाह मूंखे उन ते CM कंटेंट मोनिटाइज़ेशन जो इनवाइट मिलियो आहे। इनवाइट सिर्फ़ु फेसबुक जे तरफ़ां आहे, मुंहिंजे या तव्हांजे हथ में न आहे त तव्हां को बसि हिकिड़ी साइंस आहे, तव्हां बसि घुमाए वठंदा, तव्हां मोनिटाइज़ करे वठंदा। न, हरगिज़ न। फेसबुक तव्हांजी एक्टिविटी ॾिसी, तव्हांजी एलियत ॾिसी तव्हांखे इनवाइट ॾींदो। ऐं फेसबुक सिर्फ़ु उन्हनि खे ॾींदो आहे जेके रियल कंटेंट क्रिएटर हुजनि ऐं जेके एक्टिव हुजनि। ईअं न आहे जो तव्हां 2 ॾींहं 3 ॾींहं अपलोडिंग कई, वरी हफ़्तो छुटो,
न, तव्हांखे मुसलसिल अपलोडिंग करणी आहे, मुसलसिल तव्हांखे लगातार अपलोडिंग करणी आहे जेसी ताईं तव्हांखे इनवाइट न मिले। इनवाइट मिलण खां पोइ बि तव्हांखे लाज़मी ॻाल्हि आहे जेतिरी तव्हां अपलोडिंग कंदा ओतिरा तव्हांजा डॉलर ठहंदा। ऐं ॾिसो पहिरां टे आईडियूं पे हलायुमि पंहिंजे टिकटॉक ते, हाणे टिकटॉक ते टाइम कोन पियो ॾेई सघां, मुंहिंजो सॼो फोकस आहे फेसबुक ते। छाजे करे फेसबुक ते मुंहिंजी रीच आहे कोन, मूं सॼी महिनत कई पई पंहिंजे पेज ते। हाणे जे अगरि आईडी ते मूंखे CM सेटअप मिलियो आहे त आउं आईडी ते हाणे महिनत पियो करियां। सिर्फ़ु 14-15 मुंहिंजी 28 ॾींहंनि जी जेका सा रीच हुई। तव्हांखे महिनत करणी आहे ऐं फेसबुक खे ख़बर पवे त ही रियल क्रिएटर आहे, ऐं महिरबानी करे तव्हां उहो कंटेंट अपलोड कयो जेको तव्हां खां अॻे बि कंहिं बि फेसबुक ते अपलोड न कयो हुजे। लाज़मी न आहे तव्हां पंहिंजो फेस ॾेखारियो, तव्हां पंहिंजो फेस नथा ॾेखारणु चाहियो न ॾेखारियो, तव्हां अहिड़ो कंटेंट अपलोड कयो जो तव्हां खां अॻे बि कंहिं बि अपलोड न कयो। मुंहिंजा दोस्तो, मुंहिंजा भाइरो, आउं हिकिड़ो सिंधी हुअण जे नाते, सोशल वर्कर ऐं शाइर हुअण जे नाते आउं यकीनन दिली तौरु चाहियां थो त मुंहिंजी सिंध जो नौजवान पंहिंजे पेरनि ते बीहे, हू छॾे वॾेरनि जी चापलूसी खे, भोतारनि जी सरदारनि जी चापलूसी खे छॾे उन्हनि जे मान में ठूठ जहिड़ियूं पोस्टूं रखणु, या उहे सहाफ़ी जेके 500-1000 रुपया जिन जो रेट आहे या 200 जे पोयां पंहिंजो ईमान विकिणनि था, यकीनन असांजी दिलि खे सदमो रसंदो आहे। तव्हां कूड़ खे छॾियो, तव्हां सच जे पोयां लॻो, तव्हां सच खे प्रोमोट कयो, तव्हां नवां आइडियाज़ इनशाअल्लाह आउं जेको बि कुझु ॼाणां थो आउं तव्हांखे ॿुधाईंदुसि। तव्हां यार सर्च करियो, अॼु यूट्यूब ते सर्च करियो हाउ टू आई अर्न मनी विथ फेसबुक। उर्दू में, इंग्लिश में केतिरा खोड़ सारा अची वेंदा हलिया। सिंधी में को चंद हिकिड़ो हूंदो, उहो बि सोलो तव्हांखे गाइड कोन कंदो। आउं तव्हांखे हर शइ गाइड कंदुसि, पर शर्त इहो आहे मूंखे तव्हांजो साथ खपे, मूंखे तव्हांजी हौसला अफ़ज़ाई खपे। अगरि अव्हां मूंसां गॾु आहियो त आउं अव्हां सां हर पल गॾु आहियां। इन जे करे हिन यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं वीडियो खे लाइक कयो, पंहिंजे दोस्तनि सां गॾु शेयर कयो, त जीअं पंहिंजी फैमिली में इज़ाफ़ो थींदो वञे, जीअं सिंध में कंटेंट क्रिएटरनि जो इज़ाफ़ो थींदो वञे। इनशाअल्लाह इन खां अॻिते हली पोइ तव्हांखे आउं एडिटिंग जा तरीक़ा, कीअं रिएक्शन वीडियो ठाहिजे, कीअं फेसलेस चैनल ठाहिजे, कीअं टिकटॉक USA या UK बेस्ड ठाहिजे, इनशाअल्लाह मुकमल तव्हांखे आउं गाइडनेस ॾींदुसि। हक़ मौजूद, जिए सिंध जिए लतीफ़।